बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा जे 13 जो तर्जुमो पेश कदे तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, रायना जो लफ्ज़ अर्ज़ में न चो ऐं अर्ज़ करियो त आका असां ते नज़र रखो ऐं पहिरियां ई गौर सां ॿुधो ऐं काफ़िरनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। जेकी किताबी ऐं मुशरिक काफ़िर आहिनि से नथा घुरनि त तव्हां ते तव्हांजे पालणहार तरफ़ां का भलाई लहे ऐं अल्लाह जंहिंखे वणेसि पंहिंजी रहमत सां ख़ासि फरमाईंदो आहे ऐं अल्लाह वॾे फज़ल वारो आहे। असां जॾहिं का आयत मनसूख़ करियूं था या विसारायूं था त उन खां भली या उन जहिड़ी आणींदासूं। छा तोखे ख़बर न आहे त अल्लाह सभु कुझु करे सघे थो? छा तोखे ख़बर न आहे त अल्लाह जे लाइ ई आहे आसमाननि ऐं ज़मीननि जी बादशाही ऐं अल्लाह खां सवाइ तव्हांजो को हिमायत कंदड़ ऐं न मददगार आहे। छा अव्हां पंहिंजे रसूल खां अहिड़ो सुवालु करणु घुरो था जहिड़ो मूसा खां अॻु थियो ऐं जेको ईमान जे एवज़ कुफ़र वठे थो उहो सिधे रस्ते खां भटकी वियो? किताब वारनि मां घणनि घुरियो त जेकर अव्हां खे ईमान आणण बाद कुफ़र ॾांहुं मोटाइनि पंहिंजे दिलनि जे साड़ खां, उन खां पोइ जो हक़ उन्हनि ते चङी तरह ज़ाहिर थी चुको आहे, सो अव्हां छॾे ॾियो ऐं मुआफ़ करियो हेसि ताईं जो अल्लाह पंहिंजो हुकुम मोकिले। बेशक अल्लाह हर हिकु शइ ते क़ादिर आहे। ऐं नमाज़ क़ाइमु रखो ऐं ज़कात ॾियो ऐं अव्हां पंहिंजे जानियुनि लाइ जेका चङाई अॻिते मोकिलींदा सा अल्लाह वटि लहंदा। बेशक अल्लाह अव्हां जा कम ॾिसी रहियो आहे। ऐं किताब वारनि चयो त बहिश्त में रुगो यहूदी ऐं नसारा ई दाख़िल थींदा, उहे संदन ख़्याल आहिनि। अव्हां फरमायो पंहिंजो दलील आणियो जेकॾहिं सचा आहियो। हाओ छो न जंहिं अल्लाह जे लाइ पंहिंजो मुंहुं झुकायो ऐं उहो नेकोकार आहे त उन जो एवज़ संदसि पालणहार वटि आहे ऐं उन्हनि खे न को डपु ऐं न को ग़म आहे।